अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आम है मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। भारतीय आर्मी चीफ जे सीज़फायर वारी दावा बेबुनियाद ऐं गुमराह कंदड़ आहे। DGSPR चयो आहे भारतीय आर्मी चीफ ताक़त जी बुनियाद ते सीज़फायर जी दावा कई। पाकिस्तान ॿिन्ही पासे कश्मीरी आबादी जे तहफ़्फ़ुज़ जी बुनियाद ते राज़ी थियो हो। कंहिंखे पंहिंजी ताक़त जे हवाले सां गुमान में न रहणु घुरिजे। कश्मीरनि जे तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान जे ख़दशात खे नज़र में रखंदे जथेबंदी ते इतफ़ाक़ थियो हो। का बि धुर पंहिंजी ताक़त या ॿिए जे कमज़ोरी जे तौर ते ग़लति न सम्झे। मनसूबन मुल्क में जटादारी मौशी तरक्की की बुनियाद रखी छड़ी आहे। चीन की कौमी तरक्की ऐं सुधारनि वारे कमीशन के चेयरमैन सां मुलाक़ात में वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे चीन के कौमी तरक्की ऐं सुधारनि वारे कमीशन जो साकार वाखाण जोॻो आहे। सीबेक BRI मनसूबे जो अहम जुज़ आहे। पाकिस्तान ऐं चीन गवादर के इलाइक़े जो मौशी मर्कज़ बणाइण लाइ कोशिशूं जारी रखंदा। कोरोना बावजूद चीन के साकार सां सीबेक मनसूबन ते कम जारी आहे। सीबेक पाकिस्तान ऐं चीन ॿिन्ही लाइ स्ट्रेटेजिक अहमियत वारो आहे। सदर आरिफ अलवी तनकीबात के मारे ट्वीट डिलीट करे छड़ी। पंचकोर ऐं नौशकी में दहशतगर्दनि जे हमले दौरान मुल्क जो सदर आरिफ अलवी ऑनलाइन वर्डल गेम खेॾी रहियो हो। सदर गेम जो स्क्रीन शॉट वठी समाजी वेबसाइट ते ट्वीट पियो करे छॾियो। तनकीबात हटाए छॾिया आहिनि। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 48 मरीज़ हाथों लाइ वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 64,121 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 6,377 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 9.94% रही। सॼे मुल्क में 1619 कोरोना मरीज़नि जी हालत बंदि जोड़ी। उत्तर वज़ीरिस्तान फोर्सेस जो ऑपरेशन हथियार गोलियों ऐं IDs हथ फोर्सेस पारां उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े गुलाम खान खेल में कुझु इतला ते ऑपरेशन कयो पियो। ISPR मूजिब फोर्सेस के इलाइक़े में दहशतगर्दनि जे धाकनि बाबति इतला मिलियो हो। हथायल हथियारनि में सब मशीन गन, दस्ती बम जे 7 रॉकेट शामिल, मौसलाती औज़ार ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गोलियूं बहत कयूं वयूं। सादिक संजरानी की सदारत हेठि सेनेट जो इजलास। पंचकोर ऐं नौशकी में दहशतगर्दी जे वाक़े में शहीद थियल जे इसाले सवाब लाइ फातिह ख़्वानी कई वई। ऐवान में ॻाल्हाईंदे मुख़ालिफ़ जो चेयरमैन सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे हू कश्मीरियुनि सां मुकमल यकजहतीअ जो इज़हार कनि था। भारत 7 ॾहाकनि खां कश्मीरियुनि ते ज़ुल्म कंदो आयो आहे। वलहरियल कश्मीर में बुनियादी इंसानी हक़नि जूं भनकड़ूं उरूज ते आहिनि। JUI अखबार मौलाना गफूर हैदरी चयो आहे कश्मीर इशू ते हक़ीक़तूं क़ौम आॾो आंदियूं वञनि। कश्मीर खे विकिरो कयो पियो। हुकूमत दिखाव करे रही आहे। सेनेट में ॻाल्हाईंदे गफूर हैदरी चयो त वज़ीर आज़म चयो त मोदी इक़्तिदार में ईंदो त कश्मीर मसइलो हल थी वेंदो। ट्रम्प जे अॻियां बि वज़ीर आज़म हथ ॿधी बीठल रहियो। वठण जो इमरान खान जो तारीख़ी रिकॉर्ड पाकिस्तान लाइ ख़तरनाक आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम अरज़ेव चयो आहे कर्ज़ पाकिस्तान जो नौजवान ऐं ईंदड़ नसलनि खे चुकाइणो पवंदो। इमरान खान मुल्क ते जेको कर्ज़ विधो आहे उहो केरु अदा कंदो।
IMF का कसवटन ते इमरान खान खुदकुशी करे छॾे। नाड़े वारे वसीर ख़ुशी सां $1 अरब जी कर्ज़ थियण जो ऐलान कयो। सिंध असेंबली जे स्पीकर सिराज रानी खिलाफ आमदनी खां वधीक मिल्कियतूं ठाहिण जे केस जी अदालत में ॿुधणी। आगाज़ सिराज रानी केस जी ॿुधणी लाइ एहतसाब अदालत कराची में पेश। अदालत केस जी ॿुधणी 19 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। दादू जी अदालत पारां आमिर बाब जे गरबातुनि जे क़त्ल केस में सरदार चांडियो जी ज़मानत मंज़ूर। अदालत तोड़ी दादू शहर में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त। जवाबदार जो नवाब सरदार खान चांडियो पंहिंजे वकीलनि सां गॾु अदालत में पहुची वियो। बुरहान खान चांडियो न पहुतो। अदालत सरदार चांडियो जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। रामशोरे बरसां टैक्सी ड्राइवर पारां मुसाफ़िर खां रुकण जी कोशिश। मज़ाहिम ते गोलियूं हणी क़त्ल। इंडस हाईवे ते पितारो लग टैक्सी ड्राइवर मुबैना तौर पंहिंजे मुसाफ़िर खां रुकण जी कोशिश कई। मज़ाहिम ते कराची वारे समदल खान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल कुटुंब सां गॾु सेमन खां कराची अची रहियो हो। पुलिस पहुची मक़तूल जो मर्द इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पाकिस्तान जी नौजवान फास्ट बॉलर मोहम्मद हसनैन जी बॉलिंग एक्शन के गैर कानूनी करार ॾिनो वियो। क्रिकेट ऑस्ट्रेलिया पारां मोहम्मद हसनैन जी बॉलिंग एक्शन जी टेस्ट जी रिपोर्ट जारी कंदे संदसि एक्शन खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। ज़रीन मूजिब मोहम्मद हसनैन जी हिक खां वधीक बॉलनि ते टेस्ट में एतिराज़ साम्हूं आया आहिनि, जे सबबि संदसि बॉलिंग एक्शन खे गैर कानूनी करार ॾियण जो इम्कान आहे।